नाज़रीन, दरिया खान मरी भरिसां बरसात में पोरियत जो घर किरण सबब एक औरत समेत 2 मासूम ॿारड़ा दॿिजी फौत थी विया ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर कादिर बख्श लाशारी। जी कादिर बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरिया खान मरी में 36 कलाकनि खां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी आहे। दरिया खान मरी वेझे ॻोठ गुलाम अहमद भुट्टो में घर जी छिति किरण सबबि 2 मासूम ॿारड़नि समेत हिकु औरत फौत थी वई आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पोरियत याकूब भुट्टो जो घर किरण सबबि हिकु औरत समेत 2 मासूम ॿारड़ा दॿिजी फौत थी विया ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पोरियत याकूब भुट्टो जो घर किरण सबबि हिकु औरत ज़ाहिदा भुट्टो, 12 साला मासूम नीगर अब्दुल गफ़ार भुट्टो, मासूम नीगर शहज़ादी भुट्टो दॿिजी फौत थी वियूं आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में राशिदी, गुलाम अहमद, गुलबहार, मौला बख्श, गुल ख़ातून ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे लोडर रक्षा ज़रिए रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त मुतासिरीन ख़ानदान वटि को बि चूंडियल नुमाइंदो या सरकारी अमलदार मदद लाइ न पहुतो आहे। जी